बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कौसर अली सिलावट, कैंसर पेशेंट वेलफेयर सोसाइटी निमरा जामचोरो। अॼु को इहो प्रोग्राम जेको आहे निमरा जामचोरो ऐं कैंसर पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे ताउन सां कयो वियो आहे। और हिते रश जे माहौल में छाती जे कैंसर जे हवाले खां मायुनि में अवेयरनेस प्रोग्राम ॾिनो वियो आहे। असां मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी जेको आहे इहो प्रोग्राम कंदा आहियूं, जंहिंमें ॿारहंनि जा इलाइक़ा बि आहिनि। हुते मेमोग्राफी मशीन खणी वेंदा आहियूं, जेको हुते जेको आहे मायुनि जी चकास करे, जिन्हनि खे इहा शक हूंदा आहे की हिननि खे इहा कैंसर आहे, त उनखे रेफर निमरा जामचोरे रेफर कंदा आहियूं। इन हवाले सां इहे प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। ऐं मां मुखैर हज़रात सां गुज़ारिश थो कयां कि उहो कैंसर पेशेंट वेलफेयर सोसाइटी लाइ पंहिंजी ज़कात ख़ैरात वग़ैरह अतियात जो है वो कैंसर पेशेंट वेलफेयर सोसाइटी खे ॾियनि, ताकि एक आम गरीब माण्हू खे हेल्प थी सघे। शुक्रिया, महिरबानी। और आना क्योंकि होना तो हमारे हाथ में नहीं है, लेकिन उसके बाद के फैसले हम लोग अच्छे तरीके से लें तो बहुत अच्छा होगा इंशाल्लाह। बहुत शुक्रिया। अदा मुंहिंजो नालो आहे डॉक्टर अमीन अब्बासी। मां ऑन्कोलॉजिस्ट आहियां ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट आहियां ऑन्कोलॉजी जो निमरा कैंसर हॉस्पिटल में। जेको अॼु असां प्रोग्राम कयो आहे ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस प्रोग्राम, इहो बेसिकली सम्झो आगाही मुहिम आहे। ऐं इहो इन लाइ आहे त जेको कंहिं असांजी आवाम में इहा ॻाल्हि ॼाण कराई वञे त जेकॾहिं कंहिं असांजी भेण खे कंहिं ब्रेस्ट में का ॻोड़ी आहे त उनजी जल्दी तशख़ीस थी वञे ऐं जल्दी उनजी डायग्नोस थिए, ताकी त उनजो सही तरह ऐं जल्दी इलाजु कयो वञे। बर वक़्तु तशख़ीस ऐं तुर्त इलाजु जेको आहे उन सां इलाजु करे उन बीमारीअ खां बची सघिजे थो। जेकॾहिं जल्दी तशख़ीस न थींदी त इहा स्टेज में हूंदो आहे, कैंसर एडवांस थी वेंदो आहे, वधी वेंदो आहे, ऐं एडवांस स्टेज जो इलाजु मुमकिन न हूंदो आहे। इन जे करे इहो प्रोग्राम अॼु कयो वियो आहे त कंहिं बि फैमिली में कंहिं बि अधी असांजी भेण खे कंहिंखे इहो जेकॾहिं अहिड़ी का ब्रेस्ट में लंप आहे, का ॻोड़ी आहे, त उनखे जल्दी उनजो टेस्टूं करायूं वञनि, उनजो वर्कअप करायो वञे, ताकी उनजी जल्दी तशख़ीस थिए। त इहा ई असां मैसेज ॾींदासीं। ऐं अक्टूबर जे महीने जे हिसाब सां त हीउ जेको ब्रेस्ट कैंसर आहे इहो क्योरेबल आहे, क़ाबिल इलाजु आहे, जेकॾहिं उनजी जल्दी तशख़ीस थी सघे। ऐं जेकॾहिं एडवांस थी थो वञे, स्टेज 4 थी थो वञे, त पोइ उहो क़ाबिल इलाजु नथो रहे। त जेकॾहिं अहिड़ो को बि कंहिं असांजी भेण खे ॻोड़ी आहे त उनजी जल्द मालूमात जे लाइ उनखे टेस्ट वग़ैरह करायूं वञनि। निमरा कैंसर हॉस्पिटल पाकिस्तान एटॉमिक एनर्जी जे प्लेटफॉर्म तां इहे सभु डायग्नोस्टिक ऐं थेरापेटिक सभु सहूलियतूं मुहैया करे पई। त निमरा में स्क्रीनिंग प्रोग्राम्स बि आहिनि, मेमोग्राफी, अल्ट्रासाउंड एग्ज़ामिनेशन। असां वटि एक्सपर्ट डॉक्टर जो पैनल मौजूदु आहे जेको तशख़ीस में ऐं ब्रेस्ट कैंसर जे इलाज सीनियर मेडिकल ऑफिसर कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट आहियां निमरा कैंसर हॉस्पिटल में। असां अॼु हिते बॉलीवुड मॉल में ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां, जीअं सभिनी खे ख़बर आहे, आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। अक्टूबर सॼो महीनो ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां मल्हायो वेंदो आहे। उन लाइ असां हीउ प्रोग्राम मुनक़िद कयोसीं ताकी आम आवाम में ब्रेस्ट कैंसर छा आहे, कीअं थिए थो, इन जूं अलामतूं छा आहिनि, इन जी चकास कीअं कराइजे, इन खां बचाव जा तरीक़ा कहिड़ा आहिनि, इलाज जूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, उन बारे में आगाही ॾिनी वञे। सो अॼु उहो प्रोग्राम असां मुनक़िद कयो। अच्छा डॉक्टर साहब, भला इहे जेके छातीअ जे कैंसर खां बचाव जे हवाले सां इहे जेकॾहिं मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि या नंढा शहर आहिनि, उते जेकॾहिं माण्हू मुतासिर हुजनि त उहे किथे रुजूं? उहे पंहिंजे जंहिं शहर में आहिनि, अगरि उहे वॾे शहर जे वेझो आहिनि या जामशोरे जे वेझो आहिनि, त निमरा कैंसर हॉस्पिटल में ॾेखारे सघनि था। उते अचनि, उते उन्हनि जो चेकअप थींदो। उनजे अलावा अॻियां जेके टेस्ट जी ज़रूरत आहे, असां वटि जेकी सहूलियत मौजूदु हूंदी उहो कराई वेंदी ऐं अॻियां इंशाल्लाह इलाज कयो वेंदो। मेरा नाम इमरान ज़िया है। ये आज जो इन्होंने ऑर्गेनाइज़ किया है, ये बहुत अच्छा एक टॉपिक है और ये हम लोगों के हर घर के जो है वो ज़रूरत बन चुका है। तो लिहाजा ये हम लोग, मेरा ताल्लुक यूथ वेलफेयर से है, मैं यूथ वेलफेयर का प्रेसिडेंट हूँ। सेकंड ये है कि यहाँ पर जो औरतों को जो अवेयरनेस दी गई है, ये हर घर का मसला है। हर दूसरे घर के अंदर जो ब्रेस्ट कैंसर का जो है वो मर्ज बड़ी तेज़ी से फैल रहा है। तो निमरा यूनिवर्सिटी, निमरा जो हमारा हॉस्पिटल है, उसकी तरफ से जो सीनियर डॉक्टर्स का जो कैंप आया है, उन लोगों ने काफ़ी अवेयरनेस दी है, फर्दर औरतों को जाकर दी है। तो इससे जो है लोगों को ये पता चलेगा कि इससे किस तरह का बचाव किया जाए और किस तरह इससे हम लोग अपने आप को बचा सकते हैं। बहुत शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे डायरेक्टर निमरा, डॉक्टर सैयद शाहिद इकबाल। सैयद शाहिद इकबाल। जी, सैयद शाहिद इकबाल साहब।
सर ही छातीअ जे कैंसर जे बचाव लाइ आलमी ॾींहुं जेको सॼी दुनिया सां गॾु पाकिस्तान में मल्हायो पियो वञे, हीअ तक़रीब उन हवाले सां रखियलु आहे, त उन जे बचाव जा तरीक़ेकार छा आहिनि असांजे? ठीक है। इसके बचाव के तरीक़ेकार में ये है कि सबसे पहले ख़वातीन को और उनकी फैमिली को पूरी सपोर्ट चाहिए होती है। एक अकेला बंदा इसके बचाव में काम नहीं कर सकता, क्योंकि हमने ये देखा जो हमारा सोशल टैबूज़ हैं इस तरह के कि उसमें जब किसी खातून को अगर ब्रेस्ट कैंसर होता है, उसकी गिल्टी होती है, तो बहुत अरसे तक तो वो अपने ब्रेस्ट कैंसर को छुपा लेती है कि किसी को पता ना चले। तो छुपाना नहीं है, कहीं कोई चीज़ हो गई है, बीमारी है, तकलीफ़ है, इलाज अगर टाइम से करवा लिया गया तो उसकी बचत हो सकती है। इसके लिए ज़रूरी ये है कि ख़वातीन जो है महीने में एक बार 20 साल के बाद में, जैसे माहवारी शुरू होने के बाद में 20 साल के बाद में, वो आईने के सामने महीने में एक बार अपने छाती का खुद मुआयना करें और उसमें ये देखें कि छाती में कोई तब्दीली, कोई गिल्टी, कोई उभार, कोई रतूबत, कोई खुद सुर्खी तो महसूस नहीं हो रही है। इसके अलावा अगर ख़वातीन 40 साल की उम्र पे पहुंच जाती हैं और उनकी फैमिली में या कोई रिस्क फैक्टर मौजूद नहीं है, तो वो एक बार अपना मैमोग्राम ज़रूर करवाएं और फिर हर 4 से 5 साल के बाद में अपना मैमोग्राम रिपीट करवाती रहें। लेकिन अगर उनकी फैमिली में कोई रिस्क फैक्टर मौजूद है, मतलब उनकी फैमिली में कोई ऑलरेडी सीए ब्रेस्ट की पेशेंट या ओवेरियन कैंसर की पेशेंट मौजूद है या उनका जेनेटिक्स इस तरह का है, तो फिर ऐसी खातून को चाहिए कि 40 साल की उम्र के बाद में हर साल अपना मैमोग्राम एग्जामिनेशन ज़रूर करवाती रहें। त अहिड़ी को बि इशू आहे त निमरा कैंसर हॉस्पिटल में ॾेखारे उनजो जल्द इलाज करायो वञे। थैंक यू वेरी मच। जी नाज़रीन, असां गुफ़्तगू कई हिते हैदराबाद जे बॉलीवुड में नेमरा जे तरफ़ां छातीअ जे कैंसर खां जेको आहे सो अवेयरनेस पैदा करण लाइ जेको कैंसर जो मर्ज़ थो थिए, जीअं डॉक्टरनि ॿुधायो पिए त डॉक्टरनि त 40 खां 50 सैकड़ो जेको आहे सो सिंध में मौजूदु आहे, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। त औरतुनि खे घुरिजे त उहे वधि खां वधि जेको नेमरा जी हॉस्पिटल आहे या लाॻापियल जेके मुख़्तलिफ़ इस्पतालूं आहिनि उन्हनि सां रुजू कनि, त जीअं इन कैंसर जे रोकथाम खे जेको आहे सो रोके सघिजे। ऐं हिननि डॉक्टरनि जेको आहे सो इहो बि चयो आहे त नेमरा जी इस्पताल जेका आहे जामशोर में, उहा 24 कलाक जेको आहे सो उन्हनि मरीज़नि लाइ खुलियल आहे, उहे राब्तो करे सघनि था। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु, मार्केटिंग जे रिपोर्टर मोहम्मद शाहिद कुबर सां गॾु, चीफ रिपोर्टर ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, इबरत न्यूज़ हैदराबाद।